नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आऊं जो मेज़बान जुनेद अंसारी। नाज़रीन जो पहिरियों मौज़ू हूंदो उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, उहो आहे वालारुल कश्मीर जे मुतासिरनि खे सिंध में तरसाइण वारो मामिलो। नाज़रीन हींअर इंकशाफ़ थियो आहे, DC सजावल जेको कुझु देरि पहिरियां टाइम न्यूज़ सां ॻाल्हायो, उनजो चवणु आहे त न रुॻो DC सजावल यानी डिस्ट्रिक्ट सजावल खे पर समूरी सिंध जे समूरनि DCs खां सिंध सरकार ज़मीनुनि जा तफ़सील घुरिया आहिनि। DC सजावल मूजिबि उहे तफ़सील कश्मीर बाबति जेका वफ़ाक़ी गवर्नमेंट जी वज़ारत आहे उन हिकिड़ो रेफरेंस मोकिलियो और उहो सिंध खे न मोकिलियो वियो बल्कि समूरनि सूबनि खे मोकिलियो वियो। या सादे तरीक़े सां ईअं चऊं त फेडरल मिनिस्ट्री जेका आहे कश्मीर बाबति उन समूरनि सूबनि खां तफ़सील घुरिया आहिनि या उनखे हिदायत ॾिनी आहे त तव्हां ॿुधायो तव्हां वटि ज़मीन किथे किथे कहिड़ी कहिड़ी ख़ाली आहे। उन जे तहत सिंध सरकार समूरनि DCs खे इंस्ट्रक्शन ॾिनी आहे त तव्हां ज़िले वाइज़ डेटा असांखे ॿुधायो त कहिड़नि कहिड़नि ज़िलनि में केतिरी ज़मीन ख़ाली आहे। उन जे तहत DC सजावल ॿुधायो त तालको शाहबंदर ऐं तालके झाती में तक़रीबन 6,500 एकड़ ज़मीन जा तफ़सील सिंध गवर्नमेंट खे मोकिलिया विया आहिनि ऐं उहे मोकिलिया इन लाइ विया आहिनि जो वालारुल कश्मीर जेका मुतासिर पनाहगीर आहिनि उन्हनि खे तरसायो वञे। इन मामले ते सिंध जे सुञाण धुरनि ऐं सिंध जे सॼणनि काफ़ी ख़दशा ज़ाहिर कया आहिनि। कुझु ॾींहं पहिरियां टाइम न्यूज़ ऐं पंहिंजे अख़बार ते असां इन स्टोरी खे खयों त उन में काफ़ी जेके कॉम्प्रेस अॻवान आहिनि ऐं सोसाइटी जा अहम मेंबर आहिनि, अहम माण्हू आहिनि, उन्हनि ख़दशा ज़ाहिर कया त सिंध में धारी आबादकारी हिकु तमामु वॾो मसइलो आहे। हीअ कश्मीर जी आबादकारी जेका सेटलमेंट आहे इहो हींअर बाद जो मसइलो। इन खां अॻे अफ़गानियुनि ते बर्मिन ऐं बंगालियुनि वारे मामले ते तमामु घणियूं रिज़र्वेशन्स आहिनि सिंध जे माण्हुनि जा त हीअ असांजी धरती आहे ऐं धरतीअ ते जेकॾहिं तव्हां ईअं हिकिड़े माना बग़ैर कंहिं तस्दीक तलब जे तव्हां ज़मीनूं विराइण लॻो त धरती धणी आख़िर काॾे वेंदा। उन रिज़र्वेशन्स खे साम्हूं रखंदे असां पंहिंजे पेरेंट्स खां अॼु पुछणु चाहींदासीं वालारुल कश्मीर जे पनाहगीरनि खे सिंध में जेको एडजस्ट करण वारो फ़ैसिलो आहे जेको फेडरल गवर्नमेंट कयो आहे ऐं जंहिं ते हींअर सिंध गवर्नमेंट अमल करे पई, तव्हां इन फ़ैसिले खे पिया ॾिसो ऐं जेके कंसर्न्स आहिनि सिंध जे माण्हुनि खे हिस्टोरिकली उन कंसर्न्स जे नज़र में हीउ केतिरो फ़ैसिलो दुरुस्त हूंदो। सभ खां पहिरियां हलूं था नामियारे कानूनदान शबीर शाह साहिब। शबीर साहिब, तव्हांजी कहिड़ी राय आहे? मसइलो इहो आहे त सिंध खे हींअर बैनुल अक़वामी तौर ते हिकिड़ो यतीम खानो बणायो वियो आहे। हिते जेके ॿाहिरियां आबादकार आहिनि ॿाहिरिनि जी आबादकारी पंहिंजे पाकिस्तान ठहण खां वठी हिन महिल ताईं जारी आहे। उनमें हिंदुस्तान जा पनाहगीर हुजनि, अफ़गानी हुजनि, बर्मी हुजनि, बंगाली हुजनि, बिहारी हुजनि, यानी जेके बि दुनिया खां वियतनामियुनि खे बि हिते जेके या उन्हनि खे अमेरिका जे चवण ते हिते आबाद कयूं ऐं वॾे में वॾो तइदाद कराची में वियतनामियुनि जो आहे। शायदि ई कोई दोस्तनि खे इहा ख़बर हुजे त अहिड़ी तरह हाणे जेकॾहिं हिते मसइलो इहो आहे त सिंध गवर्नमेंट बि त असां सां बिटरे थी करे न। सिंध गवर्नमेंट सिधो सो क्लियरली छो कोन ॿुधाए असां वटि अॻु में ई जेके आहिनि से तमामु घणी धारी आबादी आहे। हितां जी जेके असली बाशिंदा आहिनि उहे थोरा ई में तब्दील थींदा पिया वञनि। असांजी ॿोलीअ खे ख़तरो आहे, असांजी सकाफ़त खे ख़तरो आहे, असांखे हर तरफ़ खां जेके आहिनि से ख़तरा वेड़ियूं बीठा आहिनि ऐं एसी ताईं जो असांजो मैंडेट विराइबो पियो वञे ऐं लॻातार जेके आहिनि से धारियूं आबादियूं धारियूं वोट ऐं उहे शयूं जेके आहिनि से वधनि पियूं। उन ज़ाहिर आहे त पहिरियां माण्हुनि जी खां मालूम करणु खपे, माण्हुनि जी राय वठणु खपे, उन में जेको आहे सो रेफरेंडम थियणु खपे त भई हीअ ॿाहिरियां जेके आहिनि उन्हनि खे असां हिते आणियूं था पिया त कहिड़े बुनियाद ते हितां जा माण्हू उन्हनि खे बर्दाश्त करण लाइ तयारु आहिनि या न आहिनि। ख़ुदि जंहिं हुकूमत खे असां मैंडेट ॾिनो आहे सिंध जे माण्हुनि उहा ई इहा तकलीफ़ कान थी करे पई त उनखे रिफ्यूज़ करे त भई अॻु में ई असां वटि घणो जेकॾहिं जेके रिटायर ऑफिसर आहिनि सिविल ऐं फ़ौजी उन्हनि खे ज़मीनूं बि सिंध में सांगड़ बदी नवाबशाह ठट्टो सॼो जेके आहिनि से इहे भरिया पिया आहिनि उन्हनि सां। जेकॾहिं क्रिकेट वारा आहिनि त उन्हनि खे बि ज़मीनूं सिंध में, रांदीगर जेके बि जेके आहिनि से फने खान आहिनि उन सभिनी खे इनाम नीलाम में ज़मीनूं जेके आहिनि से उहे सिंध में ॾिनियूं थियूं वञनि। त आख़िर सिंध सां इन क़िस्म जो वेल छो थो कयो वञे? सिंध खे इहा सज़ा ॾिनी पई न त सिंध जेका आहे पाकिस्तान थियण जे लाइ पाकिस्तान खे अक्सरियत सां वोट ॾिनो, रेज़ोल्यूशन पास कयो जंहिं त पंजाब में टोटल मुस्लिम लीग 2 सीटूं खणी सघी हुई ऐं उहो हींअर सॼो इक़्तिदार इंजॉय उहे पिया कनि पिया। ऐं जेकॾहिं उन्हनि खे रखिणो आहे त पहिरियां त उते ई रखनि जिथे हू कश्मीर आहे त दुनिया खे उन कैंप में ॾेखारनि त ही माण्हू हुतां खां तरजीह जो हिते आया आहिनि। हेॾो ज़ुल्म जेको आहे भारत वारनि कयो आहे त पहिरियां त उन्हनि खे कैंपुनि में हुते रखणु खपंदा। जेके बि डिस्प्लेस थींदा आहिनि उहे भरिसां बॉर्डर ते इन मतिलबु आहे त उहे हिंदुस्तान सां बि कंप्रोमाइज़ कयूं वेठा आहिनि त जीअं जेका असां उनखे दुनिया खे कोन था ॾेखारनि।
जी त शबीर इहे साहब। सभु शयूं जेके आहिनि उहो ज़ाहिर आहे त बाक़ाइदगी सां सिंध जे ख़िलाफ़ हिकिड़ी तमामु घणी जेका साज़िश आहे। शाह बंदर वारो इलाइक़ो त असां सम्झूं था पिया त उहो उहो ई जेका आहे समुंड जे हकल हेठि में हूंदो आहे। इहा पक कान्हे का त सिजावल में ॾींदा या कंहिं जेके पकी एराज़ी ते ॾींदा। शाह बंदर वारो इलाइक़ो असां कोन था सम्झूं त को आबादी जे लाइक़ु आहे। कॾहिं बि उहे कश्मीरी जेके आहिनि से एॾे बरपड़ बयाबान में अची कोन रहंदा। उन्हनि जो रुख शहर ई हूंदा। उहे कंहिं बि सूरत में ज़ाहिर आहे त बंजर इलाइक़नि में वेही ऐं हुते रुॻो पकोड़ा करण त कोन ईंदा। उहे शहरनि जो रुख कंदा। जी शबीर जी साहब। शबीर साहब तव्हांजी पॉइंट आई त माण्हुनि जो रेफरेंडम थियणु घुरिजे ऐं हिकिड़ा सीरियस कंसर्न्स आहिनि ऐं ज़ाहिरी आहे कश्मीरनि सां इंसानी अलमियो आहे, हिकिड़ो इंसानी अलमियो आहे, उते बि इंसानी हक़ आहिनि उन्हनि जा, इंसानी हक़नि जो एतिराज़ु कोन्हे। पर तव्हांजो कंसर्न आहे त जेके 47 खां कंसर्न्स आहिनि इहे माण्हुनि खां राय वरिती वञे। इनाम साहब तव्हां छा चवंदव? आउं हिनखे थोरो तारीख़ी पस मंज़र में ॾिसंदुसि त कश्मीर जॾहिं 1949 में हिंदुस्तान जे अंदरि उन्हनि सां मुआहिदो कयो त उन वक़्तु जे डोगरा जेको राजा हुयो उन अब्दुल्ला जे मार्फत जेको एग्रीमेंट नेहरू सां कयो, उन जा जेके बुनियादी नुक़्ता हुया उहे उनखे आज़ाद ख़ुदि मुख़्तियार रियासत तौरु क़बूल कंदे सिर्फ़ु 3 खाता हिंदुस्तान खे ॾींदे उन्हनि खे इहो हक़ ॾिनो त हिते न को ॿाहिरियों गैर कश्मीरी ज़मीन वठी सघंदो, न नौकरी करे सघंदो, न उते उन्हनि जी पॉपुलेशन में उन्हनि खे जेको आहे सो डेमोग्राफी खे चेंज करे सघंदो। उन तहत ई 370 आर्टिकल इंडियन कॉन्स्टिट्यूशन में जेको थियो, जंहिंखे अॼु मोदी सरकार वायोलेट कयो आहे। उन खां पोइ 1949 खां पोइ 1954 में नेहरू कैबिनेट आइन जे आर्टिकल 53A में बाक़ाइदा तौर ते उन्हनि खे इहो तहफ़ुज़ फ़राहम कयो त कंहिं बि गैर कश्मीरीअ खे न कश्मीर जे अंदरि सियासत जो हक़ हूंदो, न वोट जो हक़ हूंदो, न उते कंहिं ज़मीन जी ख़रीदारी जो हक़ हूंदो, न नौकरी जो हक़ हूंदो। मतिलबु त उनखे हिकिड़ी एतिरी ख़ुदि मुख़्तियार हैसियत ॾिनी वई। अॼु जॾहिं मोदी सरकार उनखे वायोलेट कयो आहे त उन खां पहिरीं बि कश्मीरियुनि जी जेका आज़ादी जी जदोजहद हलंदड़ आहे ऐं हिन वक़्तु जॾहिं उहो वायोलेट थियो आहे, उनखे जॾहिं हुननि रद्द कयो आहे त अञा वधीक इहे ख़दशा उभरी आया आहिनि त शायदि कश्मीरनि जी हाणे उहा क़ौमी हैसियत उते उहा ख़तमु थी वञे, आज़ाद उन्हनि जी शुनाख़्त ख़तमु थी वञे, जेका हींअर मौजूदा वक़्त में हिंदुस्तान जी सरकार उन्हनि खे टोड़े 2 यूनियन्स में विराए छॾियो आहे। लद्दाख खे अलॻि करे छॾियो आहे, जम्मू ऐं कश्मीर खे अलॻि करे छॾियो आहे। त इहो इन जे हूंदे जेकॾहिं पाकिस्तान सरकार कश्मीरी पनाहगीरनि खे पनाहगीर तौर ते रखण जे बजाए मुकमिल सेटलमेंट में खणी वेंदी त इहा कश्मीरी आज़ादी जदोजहद में हिकिड़ो वॾो दरार पइजी वेंदो। आउं त इन मौक़िफ़ जो आहियां त जेकॾहिं कंहिं ॿिए क़ौम जी आज़ादी जी तहरीक खे सपोर्ट करणी आहे त उन्हनि जूं उहे पनाहगीर कैंपूं उते हुजणु खपनि, उन्हनि जी उहा आज़ाद ख़ुदि मुख़्तियार हैसियत उन्हनि जे मुल्क जे वतन जे शहरियत वारी हैसियत में हुजणु खपे। जॾहिं तव्हां उन्हनि खे ॿिए कंहिं बि इलाइक़े में वञी करे सेटल कंदव त उन सेटलमेंट जो अॻिते हली करे 10 साल 20 साल या 50 सालनि खां पोइ पंहिंजी संधी शुनाख़्त ख़तमु थी वेंदी। हिकिड़ो पासो थियो इहो। इन में प्लस में इहो बि हुजणु खपे त कश्मीर खे हींअर मौजूदा आज़ाद कश्मीर जो हिकिड़ो हिसो बि मौजूदु आहे, उते उन्हनि खे सेटल करणु वधीक उन्हनि जी क़ौमी तहरीक खे मज़बूत करण जे बराबरि थींदो। पर जॾहिं वरी ॾिसूं था त सिंध में उन्हनि खे आबाद करण जी ॻाल्हि कई थी वञे त उते असांखे ख़दशो इहो आहे त कश्मीर जी आज़ादी जी तहरीक त रही ॿिए पासे, पर हिते हिन मुल्क जे अंदरि हिकिड़ी फेडरेशन में जिन क़ौमुनि खे इहो यकीन ॾियारियो वियो त तव्हांजी हिकिड़ी आज़ाद ख़ुदि मुख़्तियार हैसियत हूंदी, उहा त न रही। पर डेमोग्राफी जे चेंज करणु, ॿाहिरीं सेटलमेंट खे उते आणणु, उन्हनि जी आबादी जे तनासुब खे तब्दील करण जे नज़र सां जॾहिं ॾिसूं था त पोइ इहो थो लॻे त हिते वरी हिकिड़ो नओं मसइलो पैदा थींदो। सिंध जा माण्हू अॻे ई इहो पंहिंजो ख़दशो ज़ाहिर कंदा रहिया आहिनि त पाकिस्तान जे ठहण खां वठी हिन वक़्तु ताईं असांखे वधि खां वधि जेको ख़तरो आहे, ख़दशो आहे, उहो इहो आहे त असांजी क़ौमी शुनाख़्त तब्दील करणु या ख़तमु करण जी बार बार कोशिशि कई थी वञे। हीउ हिकिड़ो उन में सम्झो त वधीक इज़ाफ़ी हिकिड़ो हिसो थींदो हुनजो। त जेकॾहिं सिंधी माण्हुनि जी आबादी इन्हनि इलाइक़नि में ख़ासि करे जेके बंदर जा इलाइक़ा आहिनि, जेके समुंड जा इलाइक़ा आहिनि, उन्हनि सां गॾोगॾु जेके कराची सां लाॻापियल वेझा इलाइक़ा आहिनि, जिते उन्हनि खे जेकॾहिं आबाद कयो वेंदो त असांजी पंहिंजी डेमोग्राफी जेका आहे उहा तब्दील थींदी। प्लस में जेको हिकिड़ो सिक्योरिटी हिसार हूंदो आहे, जेको हुनजो प्रोटेक्शन डायनामिक्स हूंदी आहे, उहा ख़ुदि चेंज थी वेंदी। त माना हूअं सम्झो त हींअर असां जॾहिं चऊं था त कराची असांजो हिसो आहे, असांजो शहर आहे सिंध जी,
उनखे जेकॾहिं इन तरह सां ॿाहिरीं आबादी खे विहारे करे ऐं इन्हनि हिसनि ते ॿियनि खे आबाद कयो वेंदो त पोइ सम्झो यकीन ॼाणो त फ्यूचर में सिंध जे न रुॻो क़ौमी शुनाख़्त जो ख़तरो पैदा थिए थो पर सिंध जी क़ौमी वहदत जे टोड़ण जो बि हिकिड़ो जहिड़ो बुनियादु पए थो। त हिकु तरफ़ असां इनखे इन ख़दशे जी नज़र सां ॾिसूं था। वफ़ाक़ी सरकार खे बहितर आहे त अहिड़नि फ़ैसिलनि खां पासो करणु खपे। इन सां न रुॻो कश्मीर जी आज़ादी जी जदोजहद खे नुक़सानु पवंदो पर ख़ुदि सिंध जे अंदरि सिंध जे माण्हुनि में इहो ख़दशो वधी वेंदो त आया असांजी हिन मुल्क जे अंदरि क़ौमी शुनाख़्त ऐं क़ौमी हैसियत तशख़ुस उहो फ्यूचर में मुस्तक़बिल में बरक़रार रही सघंदो या न रही सघंदो। जी जी इनाम साहब, तव्हांजे ॿ पॉइंटूं ॿ अहम आहिनि। हिकिड़ो त कश्मीर जो केस कमज़ोर थींदो, ॿियो सिंध जा ख़दशा वधंदा जेके अॻी ख़दशा आहिनि। इज़हार सुमर साहब, तव्हां छा चवंदव? तव्हांजी कहिड़ी राय आहे हिन अहम ऐं सेंसिटिव मसइले ते? इनाम साहब वारी ॻाल्हि खे ई कंटिन्यू कंदुमि। ही 92 में जॾहिं उते कश्मीर में मज़ाहिमती तहरीक तेज़ थी वालाल कश्मीर में, त कुपवाड़ा ऐं ॿियनि इलाइक़नि मां पूरा जा पूरा ॻोठ हिंदुस्तानी फ़ौज ख़ाली कराया। ऐं ही उहे माण्हू आहिनि जेके हींअर नीलम दरिया जे किनारे मुज़फ़राबाद वेझो 40,000 जे लॻभॻि माण्हू आहिनि जेके कैंपुनि में आबाद आहिनि। हाणे मामिलो इहो आहे जेको इनाम साहब बि ॻाल्हि कई त हिननि खे त उन्हनि कैंपुनि में इन करे बि रखणु ज़रूरी आहे त जीअं कश्मीर जो केस स्ट्रांग रहे ऐं UN खे प्रेशराइज़ कनि त जीअं सॼी दुनिया में इन क़िस्म जी कॉन्फ्लिक्ट ज़ोन्स में माण्हू हिकिड़ी जॻह खां ॿी जॻह ते वेंदा आहिनि त आलमी इदारा उन में रोल प्ले कंदा आहिनि। ऐं ॿियो उहे माण्हू जॾहिं हिकिड़ी जाइ तां ज़बरदस्ती लॾाया वेंदा आहिनि, इहो ख़ुदि हिन केस खे स्ट्रांग करे थो त हिंदुस्तान उते वालार करे वेठो आहे, हिंदुस्तानी फ़ौज दादागिरी करे वेठी आहे, ॻोठनि जा ॻोठ कुपवाड़ा में ॿियनि इलाइक़नि में ख़ाली कराया अथनि 92 खां। त हिकिड़ी त ॻाल्हि इहा आहे, जेकॾहिं उन्हनि खे तव्हां परमानेंट सेटलमेंट ॾांहुं वठी वेंदो त इहो त अणसिधी तरह तव्हां कंप्रोमाइज़ पिया करियो कश्मीर जे काज़ सां, इहो सम्झणो पवंदो हिकिड़ी ॻाल्हि। छाकाणि त ॻाल्हि आबादकारी जी रुॻो न आहे। अच्छा, ॿियो इहो ॾिसो त माण्हूअ खे जंहिं जाइ ते आबाद कजे पियो उते जी कंडीशन छा आहे ऐं उते हू कीअं सर्वाइव कंदा। ॿियो इशू इहो आहे त हिकिड़ो त आउं सम्झां थो त इन हवाले सां हिननि खे सोचणु घुरिजे त इहा हिकमत अमली जेका कश्मीर वारी वज़ारत अॼुकल्ह उहो मिलियल जंहिं माण्हू खे आहे उहो साॻियो माण्हू आहे जंहिं गिलगित जी इलेक्शन में जेके बयान ॾिना उहो सभिनी खे ख़बर आहिनि। तंहिंजे करे हिन क़िस्म जूं पॉलिसियूं ख़बर न आहे त केरु थो ठाहे, पर इहे पॉलिसियूं ऐं इहे हिकमत अमलियूं ख़ुदि कश्मीर काज़ जे हवाले सां बि मुनासिबु न आहिनि। इन ते ॿीहर सोचणु घुरिजे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त सिंध हुकूमत ख़ैरनि सां हिकिड़े तरफ़ त सिंध कार्ड बि खीसे में अथनि, दावाऊं बि वॾियूं आहिनि, ॻाल्हियूं बि वॾियूं आहिनि त बाबा असां त सिंध जे लाइ पिया विढ़ूं, सिंध जे माण्हुनि जे लाइ पिया विढ़ूं। ऐं ॿिए तरफ़ बेटनि वारे मामले खां वठी वेंदे हिन ज़मीनुनि वारे मामले ते हर मामले ते जी जनाब ऐं हाज़िर जनाब वारी सूरत लॻी पई आहे। त इन ते सिंध हुकूमत खे बि रीथिंक करणो पवंदो त ॻाल्हि बुनियादी इहा आहे त सिंध में हिन मुल्क जे चइनी सूबनि मां जेकॾहिं कंपेरिज़न कजे त सभ खां वधीक आबादीअ जो जेका ॾिसो आबादी जी ग्रोथ थींदी आहे ॿिनि क़िस्मनि जी, हिकिड़ी नेचुरल ग्रोथ थींदी आहे, ॿार हिकिड़ो पैदा थिए थो हिकिड़े इलाइक़े में, हिकिड़ी थींदी आहे अननेचुरल ग्रोथ जंहिंजो प्रेशर सिंध ते सभ खां वधीक आहे। पाकिस्तान में जेतिरी अर्बनाइज़ेशन थी आहे उनजो सभ खां वॾो बर्डन सिंध खणे थी प्रैक्टिकली। हाणे ऑलरेडी जंहिं सूबे वटि ऐं उन जे नतीजे में थिए छा थो, तव्हां माइशत जे माहिरनि खां पुछो तव्हांखे ॿुधाईंदा त जेको माण्हू ॼाओ हिकिड़े सूबे में आहे, वॾो हिकिड़े सूबे में थियो आहे, हाणे उनजो सॼी डिपेंडेंस आहे ॿिए सूबे ते यानी कि सिंध ते। त उन जे नतीजे में सिंध जा जेके रिसोर्सिस आहिनि उहे त डिवाइड थींदा न, जेके असुल माण्हू हिते रहंदड़ आहिनि उन्हनि जा रिसोर्सिस महदूद थींदा वेंदा, घटिया वेंदा। मां हिकिड़ी नंढी शइ तव्हांखे इंटरप्ट कंदुसि। हिकिड़ी नंढी शइ आहे, फेडरल मिनिस्ट्री जेका कश्मीर वारी आहे उन ते चइनी सूबनि खे लिखियो आहे, हुननि वटि त इहो दलील हूंदो न। हा, त इहा ई ॻाल्हि करियां पियो न। ॾिसो साईं, तव्हां ॾिसो त पाकिस्तान में 70 ईयर्स में सभ खां वधीक जेको इहो प्रेशर खयों आहे आबादीअ जो, उहो सिंधी त खयों आहे न। अचो त गणे था वठूं न हिकिड़े मिंट में। तव्हां ॾिसो सॼी दुनिया मां जेके माण्हू कूड़ा सूड़ा कागज़ पट ठाराए पहुचनि था, बर्मी, बंगाली, फलाना टीरा, सभु सिंध में। ऐं सिंध जे गादी वारे शहर कराची में घणे भाङे, ऐं पोइ उन खां पोइ हैदराबाद, सखर, ॿियनि शहरनि में। उन खां पोइ तव्हां ॾिसो अॻवान जंग लॻी, अॻवान पनागीर हींअर बि तव्हां कराची में वेठा आहियो, सोराब ॻोठ जो फेरो करे अचो, तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी त अॻवान पनागीरनि जो लोड असां केॾो खयों आहे। उन खां पोइ रिसेंटली जेको वज़ीरिस्तान में ऑपरेशन्स थिया, उतां मूवमेंट, हलो बाबा सिंध ॾे, ट्रकियुनि ते चढ़ियो, बसियुनि ते चढ़ियो, माण्हू पुॼियो वञनि।
असीं इहा था चऊं त जेकॾहिं को माण्हू सफ़र थो करे त बिल्कुलु उनजी मदद थियणु खपे, पर ॻाल्हि जी इहा आहे त उनजो बि डिस्ट्रीब्यूशन जो जेको तरीक़ेकार आहे उन में इहो त ॾिसिजे त जेको अॻु में ई लोड खणे वेठो आहे उन ते वधीक लोड त न विझिजे न। हिकिड़ी लॉजिकल ॻाल्हि आहे। त इन हवाले सां सिंध हुकूमत खे हिकिड़ो स्टैंड वठिणो पवंदो। ॿियो 60s में वर्क परमिट्स ते माण्हू कराची में अची कमु कंदा हुआ। हाणे का हालत इहा आहे जो जावा हिकिड़ी जाइ ते ऐं शिनाख्ती कार्ड ऐं ॿिया मामला हितां जा ठारायो, डोमिसाइल हितां जा ठारायो, नौकरियूं बि हिते कनि था, ऐं असांजा जेके माण्हू नौजवान बेरोज़गार फिरनि पिया, नौकरियूं बि कोन थियूं मिलनि, कारोबार बि कोन थो को माण्हू करे सघे, माशी हालत माण्हुनि जी ॾींहों ॾींहुं ख़राब पई थिए। त इहो ज़िमेदारी कंहिंजी आहे? सिंध हुकूमत वोट कंहिंखां पई वठे? सिंधी माण्हुनि खां पई वठे न। त ज़िमेदारी जी उनजी पहिरीं ऐं आख़िरी ज़िमेदारी उनजी इहा आहे त उन्हनि सिंधी माण्हुनि जे माशी हक़नि खां वठी हर क़िस्म जे हक़नि जो तहफ़ुज़ करे। त असां वफ़ाक़ी हुकूमत जी त ॻाल्हि ई नथा करियूं, सिंध हुकूमत खे पंहिंजो केस हिन में स्ट्रेंथन करणो पवंदो। जी इज़ाज़ साहब, तव्हांजी तफ़सीली ॻाल्हि अची वई, पर तव्हांजी ॻाल्हि जो तथ्य इहो आहे त जेको तव्हां कंटिन्यू कयो इनाम भट्टी साहब सां, त हीउ हिकिड़ो सभ खां पहिरियां त कश्मीर काज़ लाइ को सुठो क़दम न आहे, उनखे नुक़सानु पहुचंदो। ऐं नंबर ॿी ॻाल्हि त सिंध ते अॻे ई वधीक लोड आहे हिस्टोरिकली, ऐं वधीक लोड विझण सां सिंध में अंदरि जेके कंसर्न्स आहिनि उहे वधीक वधंदा, ऐं जेको बहितरु न आहे मजमूई तौरु सॼी फेडरेशन लाइ। मुश्ताक मीरानी साहब, तव्हांजी कहिड़ी राय आहे? पहिरीं राय इहा आहे त बदकिस्मतीअ सां पीपल्स पार्टीअ सिंध खे पंहिंजो वतन नथी सम्झे, उनजे हक़नि जी हिफ़ाज़त नथी करे। ईअं सम्झो त 1972 खां वठी पीपल्स पार्टी सिंध खे केटी पीपल्स पार्टी तौरु ॾिसो वियो आहे, ऐं उनखां पोइ हर एंगल खां सिंध जा मुफ़ादनि ते धक थी हणे। हाणे अचूं था कश्मीर जे हवाले सां। मां सॼी सिंध घुमियो आहियां, इन इलाइक़े में बि घुमियो आहियां, उते का ज़मीन ख़ाली आहे कोन। उते या त माण्हू जेके माहीगीर फिशिंग में हूंदा आहिनि, या चारो हूंदो आहे जिते इहो जेको लाइव स्टॉक हूंदो आहे, उनखां पोइ ॿिए नमूने सां जेके या ॿेला हूंदा आहिनि, उते हू वीचारा पंहिंजी लाइवलीहुड कंदा आहिनि। त हीउ माना सिंध जो को बि चपो हिन वक़्तु ख़ाली कोन्हे। जेकॾहिं कंहिं ॿिए इलाइक़े जे माण्हुनि खे ॾियनि था त डिस्प्लेसमेंट थींदी। ॿियो कानूनी तौरु इहो आहे त जेके ऑलरेडी माण्हू वेठा आहिनि, त सिंध हुकूमत उन्हनि खे इहे ई ज़मीनूं छो नथी ॾे? बुनियादी तौरु इहो सबबु आहे न त हिन वक़्तु एतिरी बेरोज़गारी आहे, पॉपुलेशन बि वधी वई आहे, त सिंध जूं ज़मीनूं जेके आहिनि, जेके स्टेट जूं आहिनि, त उहे सिंध जे माण्हुनि खे छो नथियूं ॾियनि? थर्ड, जेके पंहिंजे ॿियनि दोस्तनि ॻाल्हि कई आहे त जेका पॉपुलेशन जो एॾो प्रेशर आहे, ऐं बदकिस्मतीअ सां इहा जेका गिफ्ट ॾिनी वई आहे ॿाहिरी धारी आबादी करे हिते, उहो आइन में आर्टिकल 15 ऐं आर्टिकल 23 उहो बि ज़ुल्फ़कार भुट्टे 1973 जी कॉन्स्टिट्यूशन खे ॾिनो। नतीजे में तौरु असां भोॻियूं था। ऐं अॻु में ई तव्हां ॾिसो त सॼी सुपर हाईवे में केतिरियूं सेटलमेंट थियूं जेके ॿाहिरियां माण्हू अचनि था, पोइ नतीजो छा थींदो? त ज़ाहिर आहे त धकु त असांखे सिंधी माण्हुनि खे लॻंदो। थियणु ईअं घुरिजे त पीपल्स पार्टी जेकी हुकूमत आहे उनखे चए त बाबा असां वटि ज़मीन कोन्हे का, जे ज़मीन आहे बि त ऑलरेडी जेके माण्हू आहिनि, जेके लोकल आहिनि, उन्हनि जी अंडर ऑक्यूपेशन आहे। कंहिं न कंहिं तरीक़े सां जेको आहे सो उन खे माना पंहिंजी माण्हुनि जे हक़नि खे हिफ़ाज़त करे सघनि था। साइमल्टेनियसली जीअं पंहिंजो इज़ार सुमिरे दोस्त चयो या इनाम चयो, त उहे जेके कश्मीर जे लॾ पलाण थिया आहिनि, बिल्कुलु हमदर्दी आहे, इंसानी हमदर्दी आहे। असां त सॼे दुनिया जे मज़लूम माण्हुनि सां गॾु आहियूं, त उन्हनि खे उते जेको आहे सो सेटल कयो वञे, उते उन्हनि खे फैसिलिटीज़ ॾिनियूं आहिनि। ऐं ऑलरेडी कश्मीर जी काफ़ी ज़मीन मौजूदु आहे, ईअं न आहे त उनमें ज़मीन मौजूदु न आहे। हा, इहा ॿी ॻाल्हि हुजे हा त भई जे फलस्तीन जा माण्हू अचे जार्डन में रहनि था त पोइ खणी को इशू थिए त हिते त आज़ादु कश्मीर आहे, उते माण्हू जेको आहे ज़मीन बि आहे, उते माण्हुनि खे सेटल करे सघनि था। त इहा आहे त सिंध गवर्नमेंट ते वॾी, हाणे ॾिसो न, लास्ट मां इहो थो चवां त आख़िर सिंध हुकूमत सिंध खे पंहिंजी केटी पीपल्स पार्टी छो थी सम्झे? हीउ सिंध वतन आहे, उन्हनि जा तारीख़ी हक़ आहिनि, उन्हनि जा ज़मीनी हक़ आहिनि, आइनी हक़ आहिनि, उन्हनि जी छो नथी हिफ़ाज़त करे? जो असांखे ॻीचीअ में जेको आहे सो मलक रियाज़ बि ॾिनो अथऊं, अनवर मजीद बि ॻीचीअ में ॾिनो अथऊं, ऐं नतीजो इहो आहे त पॉपुलेशन जेका सिंध में तेज़ी सां अचे थी पई। जी मुश्ताक साहब, तव्हांजी सभिनी तफ़सील मुंहिंजे ख़िलाफ़ मजमूई राय इहा आहे त सिंध जे माण्हुनि खे हिस्टोरिकल कंसर्न्स आहिनि, ऐं हुन हिस्टोरिकल कंसर्न जे पस मंज़र में हिन फ़ैसिले ते नज़रसानी थियणु घुरिजे। हाणे हलूं था मौजूदा सेनेट इलेक्शन ते। सेनेट इलेक्शन में जेका जोट रोड जारी आहे, उन ते छा जे करे अॼु PTI ऐं पीपल्स पार्टी त पंहिंजे
उम्मीदवारनि जा नाला जारी करे छॾिया आहिनि। जेकॾहिं सिंध जे पर्सपेक्टिव में ॻाल्हायूं त सिंध जा पीपल्स पार्टी जेके नाला जारी कया आहिनि, तर्जुमान बिलावल हाउस जे तरफ़ां हींअर जेको ताज़ी ख़बर हली रही आहे उन में आहे डॉक्टर करीम ख्वाजा, उनखे टिकट ॾिनी वेंदी। फारूक एच नायक, यूसुफ रज़ा गिलानीअ खे PDM जे तरफ़ां गॾियल उम्मीदवार नामज़द करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे इस्लामाबाद मां। फरातुल्ला बाबर, सिंध मां हिकिड़ो जेको नओं नालो आयो आहे शहरी रहमान ऐं सलीम मांडवीवाला खे हिकु भेरो ॿीहर चूंडायो वेंदो, उन्हनि जो टेन्योर ख़तमु पियो थिए। हिकिड़ो अहम नालो जंहिंजो कल्ह प्रोग्राम में ज़िक्र थियो, सिंध जो सीनियर पार्लियामेंटेरियन आहे, अॻूणो सूबाई वज़ीर आहे, बहरहाल 2 दफ़ा सूबाई वज़ीर रही चुको आहे, जा महताब ॾहर साहिबु। घोटकीअ मां सन तालुक़ु आहे, घोटकी जे वॾे सियासी घराणे सां। उन्हनि खे हिकु भेरो उन्हनि खे सेनेटर बणाइण लाइ पीपल्स पार्टी उन नालो सेनेट जो उम्मीदवार तौरु ॾिनो आहे। पर हाणे सवाल हिकिड़ो ॿियो आहे, हीअ त सिर्फ़ु इंट्रोडक्शन थी वियो, जे असांजे पैनलिस्ट ताज़ा तरीन खां आगाह थियनि। क्वेश्चन इहो आहे त सिंध में टोटल सीटूं आहिनि 168 सिंध जे इलेक्ट्रल ऐवान में, यानी सिंध असेंबली में। हा, उन 168 सीटुनि मां पर सीट जेको वोट आहे उहो 21 वोट घुर्बल आहिनि। इन 21 वोटनि जे तहत ईअं नज़र अचे पियो त पीपल्स पार्टी 5 सीटूं त पंहिंजूं आराम सां कढी वेंदी। जनरल सीटुनि जी ॻाल्हि पियो कयां, 6 सीट लाइ हू कोशिशि कंदा, छा जे करे पर सीट 21 वोट आहिनि त 105 सीटूं पीपल्स पार्टी वटि, ऐवान में 99 सीटूं आहिनि, ऐं जे 2-3 इतादी मिलनि त 5 सीटूं आराम सां कढी वेंदा। 6 ऐं में बि हिकिड़ो टेक्नोक्रेट कढंदा, टेक्नोक्रेट लाइ 56 सीटूं खपनि, ऐं वधीक जोड़ टोड़ कंदा त 2 टेक्नोक्रेट बि कढी वेंदा। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त पीपल्स पार्टी जेका 7 सीट लाइ कोशिशि करे, 6 सीट लाइ कोशिशि करे रही आहे, त 6 सीट कढूं असां, उन लाइ 126 वोट घुर्बल आहिनि। जेकॾहिं ॿिए पासे नज़र दौड़ायूं त MQM जा टोटल 21 वोट आहिनि, PTI जा 30 वोट आहिनि, ऐं GDA वटि 14 वोट आहिनि। हाणे PTI जे तरफ़ां 30 वोट आहिनि, हिकिड़ी सीट त 21 वोटनि ते उन्हनि जी पकी आहे, बाक़ी उन्हनि जा 9 वोट आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे को GDA जे तरफ़ां सपोर्ट मिले या MQM सपोर्ट करे त हू ॿी सीट कढी सघनि था, पर उहे ईअं छो कंदा, छा जे करे MQM वटि 21 वोट टोटल जेके आहिनि त हुननि 21 वोटनि ते पंहिंजो सेनेटर चूंडाए वेंदा। हू हिकिड़ो सेनेटर हुननि मैदान में आणींदा ज़रूरु, छा जे करे MQM हिकिड़े सेनेटर जी वर्थ रखे थी ऐं हिकिड़ो सेनेटर कढंदा। हाणे टियों अचे थो सवाल GDA ॾे। GDA वटि त इलेक्ट्रोल काउंट ई पूरो कोन्हे, 21 सीटूं टोटल घुर्बल आहिनि, हुननि वटि आहिनि 14 सीटूं। आख़िर उहे 7 सीटूं किथां आणींदा जो सैयद सदरुद्दीन शाह साहिबु, मुस्लिम लीग फंक्शनल सिंध जो सदर, आख़िर कीअं सेनेटर चूंडबो? त सवाल इहो आहे जेको हींअर सवाल गश्त कनि पिया, मे बी GDA ऐं पीपल्स पार्टी जी एडजस्टमेंट थिए। जनरल सीट ते पीपल्स पार्टी में बि GDA खे सपोर्ट करे ऐं GDA टेक्नोक्रेट सीट ते पीपल्स पार्टी खे वोट ॾिए, या PTI ऐं GDA विच में को ठाह थी वञे ऐं अहिड़ो को जोड़ टोड़ थी वञे जंहिंमें सैयद सदरुद्दीन शाह साहिबु सेनेटर थी वञे ऐं PTI जो टेक्नोक्रेट सीट ते उनजी सपोर्ट थी वञे। इन मामले ते तज्ज़ियो हासिलु करण लाइ, इन सॼे पॉलिटिकल सिनेरियो खे ऐं सेनेट जी जोड़ टोड़ खे सम्झण लाइ सभ खां पहिरियां हलूं था शबीर शर साहिब ॾे। शबीर शर साहिबु, तव्हांखे छा पियो लॻे इन सॼी जोड़ टोड़ मां, ख़ासि तौर ते सिंध जे पस मंज़र में ॻाल्हि पियो कयां, केरु कंहिंसां ठहंदो, केरु कंहिंखे राज़ी कंदो, केरु केॾांहुं वेंदो ऐं कंहिंखे केतिरियूं सीटूं मिली सघनि थियूं? सो न हिन महिल ताईं त जेको आहे तरीक़ेकार, जेको रवैयो पीपल्स पार्टी जो आहे सिंध सां, उते वरी बि जेके आहिनि से ॿाहिरियां माण्हू खणी ऐं उन्हनि खे सिंध जी नुमाइंदगी हवाले पिया कनि। पर अलाए बाबर बि हितां चूंडबो, फारूक नायक बि सदाईं जेको आहे सिंध जे मथां मड़ियल आहे ई आहे। थोरे जो उन्हनि खे पंहिंजी जेका हिकिड़ी कंट्रीब्यूशन जे लाइ पीपल्स पार्टी खे का 10 वोट बि कोन ॾेई सघंदा आहिनि कंहिं आम इलेक्शन में। इन क़िस्म जा माण्हू सराज जो KPK आहे उहो बि खणी सिंध जे मथां। बाक़ी रही ॻाल्हि जेका आहे सा GDA जी, त GDA जी हिन महिल ताईं जेका अंडरस्टैंडिंग रही आहे उहा PTI सां रही आहे ऐं उन्हनि जो लाड़ो बि PTI ॾे ई रहंदो। ऐं हिन वक़्तु बि जेकॾहिं उन्हनि खे वोटनि जी ज़रूरत पई, जेके वधनि था पिया PTI ऐं MQM जा वोट, त उहो वोट इज़ाफ़ी ॾेई करे सदरुद्दीन शाह खे सेनेट में आणे सघनि था पिया। हिन महिल ताईं पीपल्स पार्टी सां GDA जी कॾहिं बि जेका आहे सा ख़ासि तौर सां GDA में जेका आहे पावरफुल पार्टी आहे उहा फंक्शनल मुस्लिम लीग आहे, उनजी हिन महिल ताईं कॾहिं बि अंडरस्टैंडिंग नज़र न आई आहे, न कोन सां रही आहे। उन्हनि जे सदाईं जेके आम इलेक्शन्स में बि हिक ॿिए सां छेड़ा ऐं हिक ॿिए ते केस मुक़दमा जेके अञा ताईं हलंदड़ आहिनि ऐं उते ई कंप्रोमाइज़ करे कोन सघिया आहिनि। जेको गंबट जो वाक़ियो थियो हुयो जंहिंमें एतिरा सारा माण्हू जेके सिमारजी विया हुया ऐं उनखां पोइ पलान तौर ते वरी सांगड़ में मारिया, उन्हनि जो ई उते ई उन हद ताईं कंप्रोमाइज़ कोन थी सघियो आहे। त मथीं लेवल ते मूंखे नज़र कोन थो अचे त को पीपल्स पार्टी ऐं फंक्शनल मुस्लिम लीग जे विच में
का अंडरस्टैंडिंग सर, हिते मां हिकिड़ो सभु कुझु चवां। सीट कढी सघंदा। सर, मां हिते सभु कुझु चवनि हिकिड़ो तव्हांखे नंढो कंदुसि ज़रूरु, छो त सिंध जे पस मंज़र सियासी पस मंज़र में अहम सुवालु आहे ऐं तव्हांजी गहरी नज़र आहे हिस्टोरिकली बि रवायती तौर बि ऐं हींअर बि। शहरयार शेर साहब पीपल्स पार्टी जी रेज़ोल्यूशन जी सपोर्ट कई, उन खां पोइ इहे ॻाल्हियूं हलनि पियूं काफ़ी अरसे खां मैदान में त शहरयार शेर साहब वोट ॾींदो। कुझु ॾींहं पहिरियां शहरयार महर जनाब गौस बख़्श महर जे फ़र्ज़ंद जी मुलाक़ात थी आगा सिराज खान दुरानी सां बल्दियाती चूंडुनि में हिक ॿिए खे सपोर्ट करण जो राज़ीनामो थी वियो आहे ॻुझे तरीक़े सां। हाणे इहे हिकिड़ी मुलाक़ात ऐं ॿियो जेको शहरयार महर जो पस मंज़र, उन सां गॾोगॾु जेके तव्हां ॾिसो त असलम अबड़ो साहिबु जेको जैकब मां चूंडियल MP आहे, इहे ख़बरूं अचनि थियूं त उहो को एॾो ख़ासि मुतमइन न आहे PTI मां। ऐं कुझु शयूं अंदरूनी तौर ते इहे बि आहिनि त GDA जा कुझु ॿिया मेंबर बि आहिनि, उहे में बि मिली सघनि था। त तव्हां इन पस मंज़र में छा पिया ॾिसो? छाजे करे जेकर जाम महताब ॾहर साहिबु सेनेट में मथे हले थो वञे त ऑब्वियसली जाम महताब ॾहर साहिब जो जेको मुक़ाबिलो थियो इलेक्शन में उहो शहरयार शेर सां थियो। त शहरयार शेर खे जेकर का ऑफर करे वेझे पीपल्स पार्टी त तव्हां सम्झो था उहो क़बूल करे वठंदो ऐं घोटके जी सियासत बि तब्दील थी वेंदी ऐं उन जो असरु सेनेट इलेक्शन में नज़र ईंदो ऐं मजमूरी तौरु सिंध जे इलेक्ट्रोल सियासत जो पस मंज़र तब्दील थी सघे थो, पेश मंज़र? न, ईअं कोन थी सघंदो। इन जे करे त शहरयार खे इहा ख़बर आहे त ॼाम पंहिंजी सीट जेका आहिनि सा उहा कंहिं बि सूरत ते कोन छॾींदा। हे जेको शहरयार उतां खटियो हुयो उहो उनजा ॿियो जेको से पस मंज़र आहे, उनमें उन्हनि खे मारनि बि जेको आहे सपोर्ट कयो हुयो ऐं मुसलसल लगातार ॼामनि जे इक़्तिदार में। जी शेर साहब, हिकु भेरो ॿीहर कोशिशि कयूं था जनाब शेर साहब ॾे हलण जी, पर हा असांजी प्रोडक्शन टीम राब्तो करे रही आहे शबीर शेर साहब सां। इनाम भट्टी साहब, मुंहिंजो साॻियो सुवालु तव्हांखे हूंदो, मौजूदा सियासी मंज़रनामे खे ऐं जोड़ तोड़ खे अव्हां कीअं पिया ॾिसो सिंध जे पर्सपेक्टिव में? जुनेद, मूंखे ईअं थो लॻे त GDA खे GDA जे नज़र सां अलॻि ॾिसणु खपे ऐं फंक्शनल मुस्लिम लीग खे अलॻि नज़र सां ॾिसणु खपे। लाज़िम न आहे त फंक्शनल मुस्लिम लीग सां गॾु GDA जे प्लेटफॉर्म ते बीठल जेके बि सभु दोस्त आहिनि त उहे सभई उन साॻी राय ते मुतफ़िक़ थी करे सदरुद्दीन खे वोट कनि या ॿी कंहिं जोड़ तोड़ में न वञनि। छाकाणि त हिते जेॾी महिल पैसा हलंदा आहिनि या ॿियूं शयूं थींदियूं आहिनि त उते काफ़ी मामला जेके आहिनि ॿिया बि थियनि था, ॿियो ज़ाती वास्ता जेके थियनि था उहे बि अलॻि थियनि था। मूंखे जेको नज़र अचे थो उहो इहो आहे त पीपल्स पार्टी ऐं फंक्शनल लीग जे विच में का न का ट्रैकड़ी हलंदड़ आहे, जंहिंमें पंहिंजो घोटकी जा महर जेके आहिनि उहे बि पंहिंजो रोल अदा कंदा ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे उन्हनि जो माज़ी में बि अॻु में जेके बि थोरियूं घणियूं पाण में वेझराइप जा रस्ता आहिनि उन्हनि खे किथे न किथे पीपल्स पार्टी इस्तेमालु कंदी। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अश्योरेंस जेका आहे उहा सदरुद्दीन शाह जी सेनेट जी सीट जी जेकॾहिं किथां मिली सघे थी त उहा पीपल्स पार्टी खां मिली सघे थी ऐं पीपल्स पार्टी इन जे बदिले में फंक्शनल लीग खां टेक्नोक्रेट जे लाइ वोट्स जेके उन्हनि खां वठण में पंहिंजी पेशरफ़्त करे सघे थी। त मूंखे ईअं थो नज़र अचे त GDA न बल्कि फंक्शनल लीग जी नज़र सां उनखे ॾिसजे। उन में फंक्शनल लीग सिर्फ़ु पंहिंजे सेनेट जी सीट कढण जे लाइ उन में कामयाबु थी वेंदी ऐं बाक़ी जेके GDA जा ॿिया मेंबर्स आहिनि, जी इनाम साहब, बाक़ी जेके ॿिया GDA जा मेंबर्स आहिनि उहे मुमकिन आहे त कंहिं तरह सां जेकॾहिं इहा एश्योरेंस थी वञे त उन्हनि खे इहा सीट मिलंदी त पोइ किथे बीह सघनि था, न त उन्हनि में मूंखे नज़र नथो अचे का शइ ते। MQM कंहिं बि तरह सां PTI खां ॿाहिरि न वेंदी ऐं हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेकॾहिं किथे का एडजस्टमेंट करे सघे त PTI सां कंदी, न त सिर्फ़ु हू पंहिंजी सिर्फ़ु अकेली सीट कढण में ई उनजी जेका उनजी क्लियर आहे उहा उन्हनि खे मिली सघे थी, उन तरफ़ वेंदी। मौजूदा वक़्त में MQM खे पीपल्स पार्टी बि शायदि जेको आहे एतिरो घणो स्पेस न ॾिए, छाकाणि हिन वक़्त ताईं का बि उन्हनि जे विच में मुलाक़ात या कुझु बि नज़र नथी अचे। PTI जी कोशिशि हूंदी त GDA सां बि जेको आहे सो एडजस्ट करण जी कोशिशि करे ऐं MQM सां बि करे, पर हिते बि मूंखे हींअर नज़र इहो थो अचे त PTI हिन वक़्त ताईं का बि इन क़िस्म जी का बि पेशरफ़्त न कई आहे, न का मुलाक़ात थी आहे, न को विच में कंहिंजी का नज़र बि अचे थी अहिड़ी शइ जंहिंमें चई सघिजे त कंहिंजी का फंक्शनल लीग सां या पगारे सां या कंहिंसां मुलाक़ात थी आहे। जी इनाम साहब, तव्हांजी तवज़ो अची वियो। शबीर साहब, तव्हांखे हिकु भेरो ॿीहर कंक्लूडिंग पुछंदासीं, तव्हांजो राब्तो मुनक़ता थी वियो, जी तव्हां पंहिंजी राय मुकमल ॾींदा ख़ासि तौर ते घोटकी जे पस मंज़र में ऐं शहरयार शहर जे पस मंज़र में? उहो मां अर्ज़ु कयो
त ॼाम जेके आहिनि से कंहिं बि सूरत में पंहिंजी आबाई सीट कोन छॾींदा। जेकॾहिं हीउ सेनेट में मथे वियो बि त वरी उते हुनजो पंहिंजो ॿियो भाउ पुटु जेके आहिनि से उहे बीहारींदा। जाम मुमताज़ दहर वालिद खां वठी इहा सीट उहो पाण छॾण लाइ कॾहिं तयारु न रहिया आहिनि। बाक़ी रहियो शहरियार ख़ान शर जो मसइलो, त उहो घोटकी वारे महरनि सां जुड़ियल हूंदो आहे ऐं गुज़िरियल इलेक्शन में बि उन्हनि ई उनखे मदद कई ऐं अली गौहर महर तमामु परे बीठो आहे पीपल्स पार्टी खां। ऐं गुज़िरियल जेका इलेक्शन थी हुई सर में मां तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी शइ अपडेट ॿुधायां जेके अॼु ख़बरूं अचनि पियूं। तव्हांजो मूंखे थोरा 30 सेकंड वधीक खपंदा। अॼु जेके अपडेट्स अचनि पियूं हुन में इहो अचे पियो त अली गौहर महर साहब ऐं राजा महर साहब हिकु भेरो ॿीहर पीपल्स पार्टी में शामिलु थियण लाइ सरगर्म थी विया आहिनि। अॼु बिलावल भुट्टो साहब जॾहिं घोटकीअ वियो त मोहम्मद बख़्श महर खे परचाइण लाइ छाजे करे कुझु मामलनि में नाराज़गी हूं त राजा ख़ान महर साहब बिलावल भुट्टो साहब सां मिलण जी कोशिशि कई, पर मोहम्मद बख़्श महर खे राज़ी रखण जे करे बिलावल साहब राजा ख़ान महर सां न मिलियो। ऐं इहे पिणु इतला आहिनि त अली गौहर महर साहब ऐं राजा महर साहब जी को लॉबिंग हले थी। मे बी अली गौहर महर साहब GDA छॾे पीपल्स पार्टी में शामिलु थिया, मे बी इम्काननि ज़रियनि जे हवाले सां। ॾिसो इन रवैये में ई ॻाल्हि ज़ाहिर आहे। जॾहिं हुते हुन सां मिलण लाइ ई तयारु थियो त उहो बि ख़ान हिन ॻाल्हि खे बाक़ाइदे माइंड कंदा आहिनि। इहो त भई तूं हिकिड़े माण्हू खे वञे थो पियो मञाइण ऐं असांखे लिफ्टी कोन थो कराए, जॾहिं त राजा ख़ान त आहे ई पीपल्स पार्टी में ऐं उन सां न मिलण उनखे बि काफ़ी हद ताईं उनखे शक शुबा कया ऐं उनखे पीपल्स पार्टी जे सदर निसार खोड़े जेको आहे सो शोकाज़ नोटिस बि ॾिनो हुयो त तो इलेक्शन जेका हुई उन में मोहम्मद बख़्श महर खे जेका असां मदद न कई ऐं पंहिंजे भाइटे जी जेका असां मदद कई ऐं उन ते उन शोकाज़ जो जवाबु ॾिनो ऐं हिन महिल ताईं बाक़ाइदगी सां उन्हनि में इहो जेका छिक ताण वारी सूरत हाल आहे उहा मौजूदु आहे। उन में हिन महिल ताईं का बि जेका ठापुर या थधाई नज़र कान आई आहे। तंहिंजे करे मूंखे नज़र नथो अचे पियो त हिन स्टेज ते अची ओचितो या अचानक महर पंहिंजो रवैयो जेके आहिनि से तब्दील कंदा ऐं पीपल्स पार्टी सां जुड़ण जी कोशिशि कंदा या शहरियार शर जेको आहे उहो उॾे जुड़ंदो। बाक़ी जेसि ताईं शहरियार महर जो तालुक़ु आहे त उहे उन्हनि वटि गुंजाइश मौजूदु आहे। उहे हिन महिल ताईं जेके आहिनि से स्पीकर सिंधी असेंबली सयाद ख़ान दुरानी सां बि मिलंदा रहिया आहिनि। उन्हनि जो सदाईं सयाद ख़ान सां अंडरस्टैंडिंग में रही आहे, ख़ासि तौर सां ज़िला काउंसिल जे चेयरमैनी जे सिलसिले में। उहे उन में पाण में अंडरस्टैंडिंग ठाहे सघनि था, उहे होॾे वेझो वञी सघनि था त पीपल्स पार्टी जॉइन बि करे सघनि था। पर हिननि वटि मूंखे इन क़िस्म जी का बि गुंजाइश नज़र कान थी अचे पई, न अली गौहर महर में न ई कोई शहरियार शर में। जी शबीर साहब तव्हांजी पॉइंट जो इज़हार सुमरो साहब तव्हां खे पिया ॾिसो पॉलिटिकल सिनेरियो खे, सेटअप खे ऐं जोड़ तोड़ खे? जोड़ तोड़ त आख़िर ताईं थींदी रहंदी ऐं लॻे ईअं थो त सिंध जी जेका हुकुमरान पार्टी आहे उहा पंहिंजे लाइ स्पेस क्रिएट कंदी। बाक़ी कुझु शयूं चिटियूं आहिनि, मिसाल फंक्शनल लीग ऐं तहरीक इंसाफ़ गॾिजी फंक्शनल लीग जे कैंडिडेट खे खटाए वेंदा, MQM पंहिंजो हिकिड़ो सेनेटर कढी वेंदी ऐं तहरीक लबेक ऐं जमा इस्लामी ऐं ॿिनि पार्टियुनि जा बि कुझु वोट आहिनि उहे बि पॉसिबल आहे त हुकूमती धुर यानी पीपल्स पार्टी जे पासे वञनि ऐं का गैर मामूली वॾी चेंज कोन थी नज़र अचे। पीपल्स पार्टी जी कोशिशि हूंदी त उहो पंहिंजे जी इज़हार साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? हिकु भेरो ॿीहर इज़हार सुमर साहब सां राब्ते करण जी कोशिशि कयूं था। हलूं था मुश्ताक मीरानी साहब। मुश्ताक साहब तव्हां खे पिया ॾिसो सेनेट पस मंज़र खे, जोड़ तोड़ खे ऐं नई सियासी सफ़बंदनि खे? त असां सभिनी खे ख़बर आहे त फ्यूडल मेंटेलिटी छा हूंदी आहे। उहो या पैसो हूंदो आहे या पावर हूंदो आहे या अॻिते हली आसरो हूंदो आहे त मूंखे मुंहिंजे मफ़ाद खे जो जी हिफ़ाज़त कंदा फ्यूचर में। पीपल्स पार्टी वटि तमामु सुठी टेक्नोलॉजी आहे, उहो पैसो बि यूज़ कंदी, पावर बि यूज़ कंदी, उनखां पोइ आसरा बि ॾींदी। ऐं बाक़ी तव्हां ऑलरेडी चयो आहे त जेको PTI आहे उनजी हिकिड़ी सीट जेका आहे उहा सीट फिक्स लॻी पई आहे, MQM जी फिक्स लॻी पई आहे। बाक़ी जेको आहे सो GDA खे यकीनन PTI खां कुझु मेंबर उनखे ॾींदा ऐं कुझु जेके स्प्लिंटर मेंबर आहिनि, मिसाल असलम वबड़ो आहे या शहरियार महर आहे या लबैक वारो जेको लियारीअ में खटियो आहे या जमा इस्लामीअ जो, उहो वन आर अदर वे पीपल्स पार्टीअ ते अची वेंदा। तंहिंजे करे एॾी का वॾी जेका ही डिस्टर्बेंस या उनखे चवंदा त का चेंज अचे पैटर्न में, उहा मूंखे नज़र कोन थी अचे। सर पैटर्न जी चेंज खे हटी करे मां जेको सवाल कयां पियो, जीअं मां पंहिंजे इंट्रो में बि ॻाल्हि कई, तव्हां उहा ॻाल्हि कई त लेट सपोज PTI जी ऐं MQM जी त हिकु हिकु सीट पकी नज़र अचे थी, PTI जूं 9 सीटूं इज़ाफ़ी आहिनि।
7 सीटूं खुटल आहिनि GDA जूं। हाणे ॻाल्हि आहे त सैयद सदरुद्दीन शाह साहब नंढी पॉलिटिकल फिगर न आहे, इम्पोर्टेंट पॉलिटिकल फिगर आहे। सिंध जे सियासत में उनजी तमामु हिकिड़ो वॾो असरु आहे ऐं वॾो हल्को आहे। उहे जेकॾहिं बतौर सेनेटर पंहिंजो पाण खे मैदान में लाहिनि था त तव्हांखे लॻे थो उहे कामयाबु थी वेंदा? बिल्कुलु थींदा। इन जे करे जो ॿिन्ही पार्टियुनि जो जेको ज़मीनदार आहे न उहो हिकिड़ो ज़मीनदार आहे, तंहिंजे करे रुॻो न धमकियूं ॾींदा त भई तव्हांजो असां पाणी था बंदि कयूं त पाण ई हू पाण में ठही वेंदा। तंहिंजे करे इन में का बि माना ईअं अरबी फारसी कोन्हे ऐं उन्हनि जी पाण में एडजस्ट थी वेंदी, एडजस्टमेंट थी वेंदी। जी मुश्ताक साहब, शबीर शेर साहब, इनाम भट्टी साहब, इज़ार सुमरो साहब, तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। ऐं आख़िर में मुश्ताक साहब ॾाढो हिकिड़ो रिलेवेंट रिमार्क्स ॾिना आहिनि त ज़मीनदार हिकिड़ो आहे, ज़मीनदार जेकॾहिं पाणी बंदि कंदो त शायदि सैयद सदरुद्दीन शाह साहब चूंडिजी सघनि था। नाज़रीन, प्रोग्राम जो टाइम पंहिंजे पुॼाणी ते पियो पहुचे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।